नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान समेत सॼी दुनिया में अॼु उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। इल्म जी शमा ॿारींदे सॼी दुनिया खे इल्म जी रोशनी सां रोशनाश करे छॾींदो आहे। उहो कमु कंदड़ खे उस्ताद चयो वेंदो। उस्ताद कंहिं बि मुआशरे जी तरक़ी में अहम किरदारु अदा कंदो, जंहिं जे लाइ हुन जी ख़िदमतनि जी तारीफ़ लाइ हर साल 5 अक्टूबर ते उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। घर में बुनियादी तइलीम हासिल करण खां पोइ हिकु ॿार खे मुआशरे में पंहिंजी मंज़िल हासिल करण जे लाइ तइलीम ऐं तरबियत जी ज़रूरत हूंदी आहे, जेको खेसि उस्ताद ॾींदो आहे। उस्ताद जे आलमी ॾींहं जे हवाले सां सॼे मुल्क जे तइलीमी इदारनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं तक़रीबूं रखियूं वयूं आहिनि, जंहिंमें शागिर्द खेनि ख़राज तहसीन पेश कंदा आहिनि। मशहूर फ़लसफ़े ऐं उस्ताद जो कौल आहे त माउ पीउ ॿार खे पैदा कंदा आहिनि, जॾहिं त उस्ताद उन खे सुठी ज़िंदगी गुज़ारण जो फ़न सेखारींदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।